अड़े तव्हां पाण में सलाह कई त जाबर खे ॻोल्हण लाइ केरु निकिरंदो? जे आङुर वारी शर्त सरदार रेस शामिल ये जेकॾहिं ख़तमु करी त पोइ पहिरें मूंखे इजाज़त ॾियो। न ईअं त मां बि वेंदुसि मां ॻोल्हे थोतांसि। तव्हां ॿिन्हिनि मां होशियारु कहिड़ो आहे? मां पाया मां आहियां। अड़े ॾे पर मूंखे त तव्हां ॿई बेवकूफ़ था लॻो। अदाहिरा जी अदा खेरा ईअं जीअं सरदार शामिल ख़ान चए थो न ईअं बाबो बि असांखे चवंदो हो, पर पोइ बि अकुल ज़रूरी त हूंदी न असां वटि बि। अदा खेरा जी अदाहिरा असांजा कुदरत वारे मोहन रही अहिड़ा ठहिया आहिनि जो परे खां ई बेवकूफ़ था लॻूं। बसि नसीब जी ॻाल्हि आहे, छा कयूं मोहन राय ठही विया। अड़े हाणे मां तोखे आज़ादु थो कयां, पर तो वटि 24 कलाकनि जो टाइम आहे। जेकॾहिं 24 कलाकनि में तो किथां बि ॻोल्हे सोले असांखे जाबर जो ॾस पतो न ॾिनो त हेत वारो भाउ हिते मोल हूंदी ऐं पोइ तोखे घर में अची ॻोल्हे मारींदोसि। जाबर जाबर जहिड़ो हूंदो त बि ॾिसंदोमांव, जे मरी वियो त क़बर ॾिसंदोमांव। मूंखे रुगो हितां छॾियो, बाक़ी हिन खे विहारियो। वारिस तूं थी हिनखे आज़ादु कर। खोलियो सही खोलियो। माया खेरो खोले। अदा खेरा मूंखे विसारे न छॾिजा, मां हिते कुकड़ वांगुरु ॿधो पियो आहियां। अदाहिरा तूं घबरा न, मां जाबर खे ॻोल्हे सोले ॿधी खणी ईंदोमांसि, कुल्हे ते बि खणंदोमांसि। छो भाउ जी ज़िंदगी जो मसइलो आहे। तो अकेले खां कोन खजंदो अदा, उगरो आहे गरो। पोइ जेकॾहिं मां न खणी सघुसि न, पर हिननि खे ॿुधाईंदुसि सरदार रेस साईं सावल खारे खे ॿुधाईंदुसि। छो न ॿुधाईंदोमांसि। अड़े हाणे वात बंदि कर वात। निकिरे थो, टाइम तो वटि तमामु थोरो अथई। वञ वक़्तु बचा, वञी ॻोल्ह जाबर खे। निकुर कीअं न ॻोल्हंदासीं? पोइ तेजी पार त सही भाउ ॿधो पियो आहे तुआरो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।